हलण लाइ तयारु आहियां। तूं बेशक नरसिंह खां पुछी अच। हीअ ॻाल्हि ॿुधी प्रहलाद वञी नरसिंह खां पुछियो। नरसिंह चयो त चङो, सभिनी खे वठी आ। जॾहिं प्रहलाद वरी अची उन सूअर खे कुटुंब समेत हलण लाइ चयो, तॾहिं सूअर जे स्त्रीअ पुछियसि त वैकुंठ में मल मूत्र असांजे खाइण वास्ते आहे या न। प्रहलाद चयो त उते सभु आनंद ॾींदड़ पदार्थ मौजूदु आहिनि। जंहिं ते सूअर जे ज़ाल चयो त असांखे हिते बेशुमार सुख आहे, जो छॾे वैकुंठ न हलंदासीं। एतिरो ॿुधी प्रहलाद चयो त तव्हां महामूर्ख आहियो। नारायण भगवान हर कंहिंखे वैकुंठ जी चाह न हूंदी आहे। वाह, बोल श्री नारायण भगवान की जय। प्रहलाद चयो त उते सभु आनंद ॾींदड़ पदार्थ मौजूदु आहिनि। जंहिं ते सूअर जे ज़ाल चयो त असांखे हिते बेशुमार सुख आहिनि, जे छॾे वैकुंठ न हलंदासूं। एतिरो ॿुधी प्रहलाद चयो त तव्हां महामूर्ख आहियो, जो वैकुंठ में नथा हलो। इहा ॻाल्हि ॿुधी उहो सूअर प्रहलाद ॾांहुं घूर करणु लॻो। पोइ प्रहलाद खे ॿिए कंहिं जीव जे वैकुंठ वञण जी तलाश करणु लॻो त हिकिड़ो ॿुढड़ो ॾिठई, जंहिंखे चयईं त हाणे तूं अची मरणी थियो आहीं, तंहिं करे वैकुंठ में हली उतां जो सुख हो। ॿुढड़े चयो त अञा मूंखे कुझु वक़्तु जीअरो रही पंहिंजे औलाद जा मङणा ऐं शादियूं कराइणियूं आहिनि, लाठी ऐं पोटा ॾिसणा आहिनि। ऐं तूं हाणे ई मारणु आयो आहीं। हिकदमि हितां हलियो वञे, मुंहिंजनि पुटनि जे रूबरू ते इहा ॻाल्हि करी त हू जेकर तोखे जीअरो न छॾे। प्रहलाद ॿुढड़े जो इहो जवाबु ॿुधी पंहिंजी हार मञे। प्रहलाद ॿुढड़े जो इहो जवाबु ॿुधी पंहिंजी हार मञे नरसिंह भॻवान खे अची चयो त महाराज, सॼो संसार माया जे सॼो संसार माया जे मुंहं में फाथल आहे। कोई बि वैकुंठ ॾे हलण जी वांग नथो आहे। नरसिंह चयो त प्रहलाद, संसार में जे जीव जेका जूण पाती आहे सो उन्हीअ में ई ख़ुशि आहे। संदसि इच्छा कंहिं बि तरह पूरी नथी थिए। अखियुनि कन आदिक इंद्रियुनि तोड़े सता छॾे थियूं वञनि, मगर संदसि मन संसार जी वासना नथो छॾे। हाणे केतिरो बि माण्हू ॿुढो थो थी वञे, पर अंदरि मन में वासना उन आहे ई आहे। खाइणो आहे, एतिरो ॿुधी प्रहलाद नरसिंह खे नमस्कार करे चयो त महाराज, तव्हांजी माया बेअंत आहे। जंहिंखे तव्हां ज्ञान ॾियो था सो मनुष्य वैकुंठ वञण जी चाह न रखे थो। ऐं केतु माल खंड में भगवान कामदेव अवतार वरितो हो। उते श्री लक्ष्मी प्रजा समेत मंत्र पढ़ी उन जी स्तुति कई।